सही हमेशा जियां कोर्ट सदाई पीपल्स पार्टी के खिलाफ़ फैसला ॾिना छो तो पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी पार्टी रही। पाकिस्तान में जमहूरियती बका लाइ जेके हिन पार्टी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि हिन महिल ताईं का बि अहिड़ी पार्टी कोन्हे जंहिं जमहूरियत बचा लाइ एॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं अथनि। हिन पार्टी पंहिंजा लीडर शहीद कराया आहिनि। अॼु यूसुफ रज़ा गिलानी जो अॼु सुरखुरू आहे, हुन पंहिंजे क़ाइद आसिफ अली ज़रदारी साहब लाइ जेको कुझु सुठो हिन लाइ सुठो आहे। पंहिंजे मफ़ादनि खे तरजीह ॾिया कम जेके कुवतूं आहिनि जेके आसिफ साहब जे ख़िलाफ़ु आहिनि, जेकॾहिं उन सां सम्झौतो करे उन जी पुठ में छुरो हणिया त शायदि तारीख़ में हिकिड़ो गद्दार साबित थिया। पर असांजी नज़रुनि में, सिंध जे माण्हू जी नज़रुनि में, ठटे जे माण्हू जी नज़रुनि में यूसुफ रज़ा गिलानी हिकिड़ो तमामु असां लाइ क़ाबिल फ़ख़्रु जेको सो क़दम खयो आहे ऐं असीं हुनखे सलाम पेश था करियूं। असीं सम्झूं था त हीअ जमहूरियत ते हमिलो थियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे ऐं हुनजो तसलसल आहे ऐं तारीख़ शायद आहे त हमेशा अदलिया जे तरफ़ां जेके फ़ैसिला पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हमेशा फ़ैसिला रहिया आहिनि। जंहिंमें वॾे में वॾो मिसाल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी जी सज़ा ॾिनी वई बेगुनाह ऐं उन खां पोइ तव्हां उन तारीख़ खां शुरू थियो तव्हां अचो वरी नवाज़ शरीफ़ ताईं। नवाज़ शरीफ़ ते केॾा वॾा केस लॻियल आहिनि, तमामु घणा केस लॻियल आहिनि, पर उन ते को बि एक्शन कोन्हे। मनी लॉन्ड्रिंग जो केस आहे, इतफ़ाक़ फाउंड्री, इलाही घणा स्कैंडल ऐं इलाही घणा मसइला आहिनि, पर जेके केस रीओपन करे हलाइणु घुरिजनि। असगर ख़ान केस छो नथो हलायो वञे, यूनुस हबीब वारो केस छो कोन थो हलायो वञे। बाक़ी सिर्फ़ु एंटी पीपल्स पार्टी पॉलिसी जेको आहे असीं सम्झूं था त हीअ कोर्ट अदलिया जे वक़ार ते जेको आहे इहो हिकिड़ो दॿो लॻियल आहे, लॻी वियो आहे ऐं असीं हिन जी मज़म्मत करियूं था। ऐं पाकिस्तान जो अवाम चङी तरह हाणे सम्झी वई आहे, चङी तरह सुञाणे वई आहे त पीपल्स पार्टी सां हमेशा ज़ुल्म थियो आहे ऐं वक़्तु साबित कयो आहे त अॼु वरी बि ज़ुल्म थियो आहे। मसइलो त इहो असांजो एहतजाज आहे, इहो जमहूरियत जे बका लाइ। हीअ जेको जमहूरियत ते राति में धाड़ा जेके हया वञनि था, हीअ उनजी हिकिड़ी कड़ी आहे। वज़ीर अज़म साहब खे जेको आहे हिननि जेकी सज़ा ॿुधाई आहे इहा असांजे वज़ीर अज़म ते हिकिड़ो हुननि दाग़ कयो आहे, हिनजो असीं पुरजोर एहतजाज था करियूं। इन खां वधीक आईंदा जे अहिड़ो को बि अमल कयो वियो त असीं पंहिंजी जानूं ॾेई बि हिन अमल खे रोकींदासीं। जी असांखे हिन कोर्ट जे जेका डिसीजन अॼु आयो आहे असां हुनजी बिल्कुलु कंडेम था कयूं। असां ज़िले ठटे जा जेके बि असां माण्हू आहियूं, जेके बि हिते मुख़्तलिफ़ तनज़ीमी अहदेदार बि आहियूं ऐं मुख़्तलिफ़ बिरादरी सां असांजा वास्ता बि आहिनि, असां हिते सभु जमा आहियूं। असां सिर्फ़ु उन करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड पिया करायूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जी सियासत करे पियो ऐं हू हिकु ग़रीब खां जेके ग़रीब आहिनि, मज़ूर आहिनि, हारिन, उन्हनि जी पार्टी आहे ऐं उन पार्टी जा जेके बि असांजा अॻवान लीडर पैदा थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु असांजी साज़िशूं थींदियूं रहंदियूं। हीअ बि हिकिड़ी क़िस्म जी उनजी साज़िश आहे जंहिंजो मिसाल जेको अॻियां आयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां जेको प्राइम मिनिस्टर जेको असांजो पाकिस्तान जो आहे उहो बिल्कुलु असां उनखे सलाम था पेश कयूं, जंहिं जेको सो पंहिंजे पार्टी जे क़यादत मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब जिन लाइ हिन जेकी हुनखे हालांकि हुनखे एसेसन आहे जेको सो हासिलु आहे, उनजे बावजूदि हुन जेकी कुझु कयो हुन क़ानूनी क़दम खयो आहे, हुन क़ानून खे मद्देनज़र रखी करे हुन कुझु एक्शन वरिता आहिनि ऐं उन तरीक़े सां गॾु हुन वाज़े ॾेखारियो आहे त इंटरनेशनल क़वानीन तहत चाहे नेशनल क़वानीन उन में बिल्कुलु उहो आहे। हीअ नवाज़ शरीफ़ जेको टोलो आहे जेको हुन सां गॾु आहे ऐं उहो फ़ैसिला कराए पई, असां हुनखे बिल्कुलु कंडेम था कयूं ऐं असांजो एहतजाज आहे, असांजो पुरमन एहतजाज आहे। असां हुन कोर्ट जे जेके बि जज आहिनि उन्हनि खे असां इहो चऊं था त हू मोहतरम बेनज़ीर भुट्टो कंहिं ज़माने में चयो त कैंगरू कोर्ट्स आहिनि, हीअ कैंगरू कोर्ट वारो इहो दोबारा न इहो वर्जायो, महिरबानी कयो असांजे पाकिस्तान खे ठहणु ॾियो, असांजे पाकिस्तान खे ग़रीब माण्हुनि खे आबाद करणु ॾियो। इहा असांजी तव्हांखे इल्तिजा आहे। हीअ असां अॼु बि असां पंहिंजे मोहतरम यूसुफ रज़ा गिलानी वज़ीर आज़म पाकिस्तान जा असीं हुन सां गॾु आहियूं। असांजो सिपाही आहे, असांजो कारकुन आहे, असांजो वज़ीर आज़म आहे, असांखे हुन तमामु घणी इज़त आहे, असां हुन लाइ पंहिंजी जान बि ॾींदासीं। छा कोर्ट जा अहिड़ा फ़ैसिला पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु अचनि था, ॿी कंहिं गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु नथा अचनि। जो नवाज़ लीग जो वज़ीर आज़म हुजे त उन ख़िलाफ़ु ईअं कोन्ह थिया, पर पीपल्स पार्टी जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ु थियो आहे। हे असां सभु इन टाइम ते गॾु आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे वज़ीर आज़म ते, त हू पार्टी सां हर ॻाल्हि में हर इम्तिहान में पूरो लथो।
ऐं असांजो असल मक़सदु इहो आहे त कोर्ट जेका सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो आहे इन फ़ैसिले ते सरापा एहतजाज आहे। आवाम जेको सो असां सां गॾु आहे। आवाम अॼु बि ज़िले ठटे जी असां सां गॾु आहे। ज़िलो ठटो पीपल्स पार्टी जो तारीख़ी क़िलो रहियो आहे। हिन वक़्तु असां सां गॾु जेके बि दोस्त आहिनि से सभु महिनती ऐं जाखोड़ी आहिनि। सपाप हुजे या ज़िले जूं जेके बि असांजूं तंज़ीमूं आहिनि पीपल्स पार्टी जूं, असांजा जेके MPs आहिनि या MN आहिनि, उन्हनि सभिनीनि जी जेका बि क़ाइदीन नुमाइंदा आहिनि असां सां गॾु आहिनि ऐं असां पुररहमान तरीक़े सां इहे एहतजाज करे रहिया आहियूं। पर इन में आउं हिकिड़ी अपील ज़रूरु कंदुसि त फोर्सिस जेको असांखे नाजाइज़ तौर ते हिते मदाख़लत पियूं कनि। असां सुप्रीम कोर्ट जो जेको चीफ जस्टिस आहे इफ्तिकार मोहम्मद चौधरी, इनखे असीं इहो ॿुधाइण था चाहियूं त हीउ नंढिड़ो असांजो एहतिजाज सुभाणे लखनि जे तइदाद में तब्दील थी सघे थो। महिरबानी करे कोर्ट जा जेके फ़ैसिलो ॾिनई आहे इहो वापसि वरितो वञे।